से रोज़े वारा राण जे सफ़र ते आया तव्हांजे इलाइक़े में ॼाण मशहूर आहे नगरी वारी वो चादर वारो मुल्क रोड जे उभरंदे पासे अञा मस्जिद चई पई आहे। इन्ही मस्जिद के वक्त में भाग लगो जो इन्ही मस्जिद में खलीफो साहब रोज़े वारे जो मुरीद थियो। खलीफे साहब के जब अल्लाह के जिक्र की लव लगी वही बेसिकली पाण जमींदार हो तो दुबार साहब जो गवर खान हो हैदराबाद के मीरन के लश्कर जो सपा सालार हो देहन जो मालिक हो अॼु खलीफे साहब जी भी इलाही औलाद आहे पर अल्लाह जे फज़ल सां उहा देह विराए थी अञा बि खलीफे साहब जे कोयरनि मथे ॿ टे सौ एकड़ ज़मीन आहे। एॾी वॾी ज़मीनदारी जो हुनजो वारिस साहब मालिक हो। खलीफे साहब जा जेके ॿिया भाउर हुआ उहे उठनि ते घोड़नि ते सोना चांदी जा संज विझी चांदीअ जूं टोपियूं पाए तलवारूं हथ में खणी पंहिंजे देह में घुलंदा हुआ। खलीफो महमूद रहमतुल्लाह ताला ने अल्लाह जे इश्क ऐं मोहब्बत में जादे रोज़े घड़ी रहमतुल्लाह जो सफ़र हूंदो पेरे प्यादो पुछारो वतंदो मुर्शिद जी नज़र थी वई अलाए किथे पहुचाईंसि। खलीफे साहब जी कुरानी अंबर तेरी हुई उहा पीर साईं वटि हिकिड़ी दावत ते हली आई। ओ साईं पीर साईं मोहम्मद राशिद जियो मां जे मुंहिंजा ॿिया पुट ॾिसंदी आहियां दिलि ठरी पवंदी आहे भला घोड़ा कमर पट्टा चांदीअ जूं टोपियूं तलवारूं ज़मीनदारी संभालनि था पर मुंहिंजे महमूद खे अलाए छा थियो आहे चरियो थियो आहे मथो बि उघाड़ो आहे पेरे बि उघाड़ो आहे 24 कलाक तव्हांजे पुठियां ढोड़ंदो थो वञे। दुआ कयो त मुंहिंजो महमूद चङो भलो थिए चरियो थी पियो अलाए छा मां रोज़े वारा पाण फरमाइनि था अम्मा महमूद चरियो कोन्हे मूंखे तूं दुआ कर त जहिड़ो महमूद चरियो थियो आहे अलाह करे मुंहिंजी औलाद बि अहिड़ी चरी थिए। महमूद रहमतुल्लाह ने अल्लाह जे इश्क में फना आहे। ओ अम्मा तोखे या बि ख़बर हुजणु खपे त हिकिड़ा ख़लीफ़ा मूंखां ख़िलाफ़त घुरियाऊं ॿिया ख़लीफ़ा उनजे मूं पाण ख़िलाफ़त ॾिनी टियों मूं ख़लीफ़ा जहिड़ा मूंखे अल्लाह जे दरगाह मां हुक्म थियो तुंहिंजो पुटु महमूद ख़लीफ़ो उन्हनि ख़लीफ़नि मवाज जे ख़िलाफ़त ॾियण जहिड़ा मूंखे अल्लाह जे तरफ़ खां हुक्म थियो मां इन्हीअ खे ख़िलाफ़त ॾिनी आहे त अल्लाह पाक जे हुक्म सां ॾिनी आहे। ख़ुदा पाक जो कसम आयो तव्हांजे पट जो कामिल अकमल अल्लाह जो वली चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी करामत तव्हांखे ॿुधायां इंशाअल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थींदो। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मखदूम साहब जी की ज़मीन ही जॾहिं पाणी मोक वारो कोन लॻंदो पाण को हुरलो नार चाढ़े धका हलाए उन ते पाणी मथे चाढ़ींदा ऐं उन बनीअ में जिते नार हो उते वरी घाटा वण हा पाण मंझि जे टाइम ते उते आराम कंदा पाण वेठा हगो हलियो पे नार हलियो पे हिकिड़ो तव्हांजे इलाइक़े जो सैयद हो हलारो हो वो मखदूम साहब साईं खलीफ़े साहब वटि आया खलीफ़े साहब हुनखे उची मिलिया अदब सां सेरांदी खां विहारियो पाण हुनजे पेरां थी वेठा छो त आले रसूल जी इज़त खपे। खलीफ़े साहब हुनखे मुश्किलात में कई पीर कावड़ियो वेठो हो महमूद लाड़ में भींग थी वई छा छो पुत्र जो पीर वञी मोहम्मद राशिद मुर्शिद वरितो थी हिते पीर कोन हा नार हले पियो तव्हां नार ॾिठो कोन्हे कोन ॾिठो नार हलंदो आहे कंदो आहे ठके 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 हीअं न सही हज़रत महेरी फरमाए तो पींजड़े में बार बोले तू ही
चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। पीगड़े में बार बोले, पीगड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। या हुजे काफिरो कटो या मुवहिद मोमिन हुजे, या हुजे काफिरो कटो या हुजे काफिरो कटो। मोहम्मद मीनार बोले, मोहम्मद मीनार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। सुभान अल्लाह। उजड़ल का छेवनी मज रोहरा बाड़ा बधा, रोहरा बाड़ा बधा। सुभान अल्लाह। उजड़ल का छेवनी मज रोहरा बाड़ा बधा, रोहरा बाड़ा बधा। तारते तारते तार बोले, तारते तार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। जोरा सा सुभान मीह मागाड़ा मुकुल में कोड़ सा गज गज गजोड़, कोड़ सा गज गज गजोड़। सुभान अल्लाह। जोर सा सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अल्लाह जो वली फरमाए तो हर शय अल्लाह जो जिक्र कर दिया। मीह मागाड़ा मुकुल में छाए सा चम चम जगोर, छाए सा चम चम जगोर। कोड़ में गजगार बोले, कोड़ में गजगार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। जोर सा सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। मज समूडन सोनरा ऐसे पूसिंगारियों, ऐसे पूसिंगारियों। सुभान अल्लाह। मज समूडन सोनरा ऐसे पूसिंगारियों, ऐसे पूसिंगारियों। वो तेरी पातार बोले, वो तेरी पातार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। गाने वाले शेर बुझाया मज मोहब्बत जो बहेरी हय्यो कय्यूमुल कदीर, हय्यो कय्यूमुल कदीर। सुभान अल्लाह। मज मोहब्बत जो बहेरी हय्यो कय्यूमुल कदीर, हय्यो कय्यूमुल कदीर। ही अली असकार बोले, ही अली असकार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। जो कामिल वली हो अल्लाह, जो कामिल वली आलिम भी हो आरिफ भी हो, सभी को सुभान अल्लाह। खलीफा साहब चुप करे वेही रहियो। शाह साहब खे का कावड़ घणी लाड़ में झींग ही पुत्र जो पीर वली वरिती। ॿियो त पोइ तुंहिंजे पीर में छा आहे? वरी तुंहिंजे पीर में छा आहे? जेके पीर ते गैरत न आई, तंहिंजे कंहिं शइ ते गैरत न आई।
जमन नज़र तुझे पीर में चाहे तो खलीफे साहब उठी ॾिठो चई शाह साहब तूं साईं आहे मुंहिंजो पर मुंहिंजे पीर जे लाइ न चओ मुंहिंजो पीर आहे समुंड मां आहियां हुनजो कड़ियो छा आहियां हुनजो समुंड मां आहियां कड़ियो आसमान खे कमाल ॾेखारियां पोइ नार हलियो पे नार जे मिसर मां पनीअ में पाणी में पियो खलीफे साहब पंहिंजो साॼो पेर नार जे निसारे में रखी ज़रब हई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह उनजो असर हुयो जो नार जे लोटनि मां नार जे माल मां नार जे इरड़नि मां नार जे मिसर मां असां दातनि मां तव्हां कमोदा दोस्त बनीअ में पाणी पियो बनीअ जे बूटे बूटे मां ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ पियो अचे ख़ुदा जे वली वण खां बि निकर कराए ॾेखारियो शाह साहब खट तां ॾही हेठि वेही रहियो चई महमूद तुंहिंजो पीर ज़ोर आहे सभई जो सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह अरे तू होश पाक जो छा शान ॿुधंदे हे त सभु होश पाक जे दर्जा गुलाम आहिनि गौसल आज़म जीलानी जे दर्जा ख़ादिम आहिनि जे ख़ादिमनि जो हो मक़ाम आहे त आका जो कहिड़ो मक़ाम हो दुआ जो अल्लाह ताला तव्हां सॻे होसे पाक जे फुयूज़ व बरकात मां मालामाल फरमाए अल्लाह सही जतन जे मथां रहमतूं नाज़िल फरमाए जेके आया सभिनि खे ख़ुदा मदीने जो दीदार अल्लाह सही खां दुआ करो ख़ुदा असांखे आफ़तुनि खां बचाए फरोकनि मींहनि जहिड़नि मींहनि खां ख़ुदा पनाह ॾे असांखे ख़ुदा तबारक व तआला बरसातुनि खां अमन ऐं अमान में रखे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने जो बार बार फ़िराक़ नसीब थे हज़ूर मोहम्मद फ़कीर ऐं हुन जा साथी जंहिं हुन सां ताउन कयो आहे मां दुआ कंदो अल्लाह से उनजे ईमान में ईमान में बचड़नि में अल्लाह से बरकत हुजे हाणे मूंखे बि दुआ कयो मां इलाही दुआ कयो त मूंखे बि दुआ कयो अल्लाह से मूंखे तंदुरुस्ती सिहत नसीब फरमाए आमीन आका जे दीन जी मरण घड़ी ताईं ख़िदमत ऐं गुलामी नसीब आमीन जिन जड़नि हिक माउ गंद खंड पीती आहे हाणे उन्हनि जी औलाद जा अॻियां पुठियां भाउ भेण हिक ॿिए सां हिसाब करे सघनि था या न बचायो जागो माण्हू आयो आहे बाबा कानून इहो आहे त अॼनि पोयनि जी ॻाल्हि कान्हे ॻाल्हि इहा आहे त जंहिं माईअ जो जंहिं बि छोकिरे खे ॾिठो जागो था न बाबा या छोकिरी खे ॾिठो छोकिरो बि खीर पी सघे थो छोकिरी बि पी सघे हाणे माईअ जे खीर पीअण खां पोइ हाणे इहा माई हिन जी छा थी पई तो माउ इन माई जे पेटां जेको औलाद थिए उहो छा थिया हुन जा भेण भाउ उन ॿार जे मथां उन माईअ जो सॼो पेट हराम आहे नई ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां माईअ जो त पेट हराम आहे पर जेकॾहिं उनजी ॿी साहेड़ी हुजे समझो था ॿी साहेड़ी सम्झो था माना मुड़ुस जूं बदानूं थींदियूं आहिनि न हिकिड़ी जो खीर पी अथई ॿी जो कोन पीतो अथई त हुन ॿार खीर पीअण वारे खे जंहिंजो खीर पी अथई उहा त माउ आहे पर जेका ॿी हुनजी साहेड़ी मुड़ुस जी ज़ाल आहे उहा बि हुनजी माउ आहे छाजे करे त असुल में थन जो खीर हूंदो आहे मुड़ुस जे तरफ़ खां तंहिंजे करे हुन वटि बि मुड़ुस जो खीर आहे हुन जे लाइ बि उन ॿार जे लाइ उन मायुनि जो सॼो ख़ानदान हराम आहे बाक़ी हुनजी भेणुनि भाइरनि जंहिंजे लाइ कोन्हे को ॿियो को निकाह जे हुरमत जो सबब न हुजे बाक़ी इन खीर पीअण जे करे का बि मुंहिंजा दोस्त हुरमत न थींदी बाक़ी उन खीर पीअण वारे ॿार जे लाइ जंहिं पीतो आहे हुन जे लाइ माईअ जो पेट सॼो ख़ानदान हराम आहे अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए